बिजशाह हेस्को इंतजामिया पारां बिजली चोरन बकाया जमा न कराईंदड़ सार्फिन खिलाफ कार्रवाइयूं जारी। एक्सीएन हेस्को मटियारी असद आमिर पारां एसडीओ हाला शाहज़ेब मेमण समेत यूनियन अॻवान बरकत गाहुटी, आमिर मेमण ऐं ज़ाहिद बुगियो जी अॻवानी में बिजली चोरन खिलाफ कार्रवाई। हेस्को इंतजामिया पीर मौला बख्श कॉलोनी, मस्तन रोड, थुलो चौक समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में ऑपरेशन कार्रवाई दौरान बर्फ़ जे ॿिनि कारखाननि समेत 100 खां वधीक लॻल कुंडा लाहींदे सदन तारूं ऐं मीटर ज़ब्त करे छॾिया। बिजली चोरी इस्तेमालु कंदड़ 50 खां वधीक बिजली चोर सार्फिन ख़िलाफ़ केस दाख़िल खां ऑर्डर पिणु जारी करे छॾिया। ॿिनि बर्फ़ कारखाननि जे मालिकनि समेत 25 खां मथे बिजली सार्फिन ते बिजली जा मीटर रिवर्स कराइण ते मथनि जुर्माने जा बिल जारी करे छॾिया। एक्सीएन हेस्को मटियारी असद आमिर पीरज़ादो ऐं एसडीओ हेस्को हाला शाहज़ेब मेमण जिन मक़ामी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बिजली चोरी ऐं बिजली जी बकायूं जमा न कराईंदड़ सार्फिन खे कंहिं बि सूरत में बख़्शियो न वेंदो। सब डिवीज़न हाल में बिजली चोरी ऐं बकाया वसूली ऐं में 60% ज़ाब्तो अची चुको आहे। बाक़ी सार्फिन ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।